जॾहिं थी मुहम्मद जी नासाज़ हालत त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत। जॾहिं थी मुहम्मद जी नासाज़ हालत त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत। त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत। मुसल्ले ते बीठो न सिद्दीक़ खुदे हो, मुसल्ले ते बीठो न सिद्दीक़ खुदे हो, मुसल्ले ते बीठो न सिद्दीक़ खुदे हो, मुसल्ले ते बीठो न सिद्दीक़ खुदे हो। नबी जे हुक्म जी कई जंहिं इताअत त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत। जॾहिं थी मुहम्मद जी नासाज़ हालत त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत। जॾहिं थी मुहम्मद जी नासाज़ हालत त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत। त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत। अम्मा आइशा फरमायो मदनी मिठे खे, अम्मा आइशा फरमायो मदनी मिठे खे, अम्मा आइशा फरमायो मदनी मिठे खे, अम्मा आइशा फरमायो मदनी मिठे खे। हुकुम क्यों उमर ले कराए जमाअत त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत। जॾहिं थी मुहम्मद जी नासाज़ हालत त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत। त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत। अबो मुंहिंजो आहे नरम दिल तबीयत, अबो मुंहिंजो आहे नरम दिल तबीयत, अबो मुंहिंजो आहे नरम दिल तबीयत, अबो मुंहिंजो आहे नरम दिल तबीयत। तव्हांजे जगह जी न उन में ताक़त त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत। जॾहिं थी मुहम्मद जी नासाज़ हालत त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत। जॾहिं थी मुहम्मद जी नासाज़ हालत त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत। आयशा सिद्दीक़ा खे फरमायो हज़रत, आयशा सिद्दीक़ा खे फरमायो हज़रत, आयशा सिद्दीक़ा खे फरमायो हज़रत, आयशा सिद्दीक़ा खे फरमायो हज़रत। अबू बकर हूंदे न कंहिंजी हाजत त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत। जॾहिं थी मुहम्मद जी नासाज़ हालत
त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत थियो सिद्दीक़ जो मुक़्तदी पिण अलिया 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 न जेको मञींदो आ उन जी जहालत न जेको मञींदो आ उन जी जहालत त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत जॾहिं थी मुहम्मद जी नासाज़ हालत त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत सहाबी सिद्दीक़ सुहिणे नबीअ जो 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 थियल अहिड़ी क़ुरान में आवज़ाहत त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत जॾहिं थी मुहम्मद जी नासाज़ हालत त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत मने कोई असग़र या इनकार थे को मने कोई असग़र या इनकार थे को मने कोई लाड़क या इनकार थे को मने कोई लाड़क या इनकार थे को बिला फसल से देख जी आखिलाफत त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत जॾहिं थी मुहम्मद जी नासाज़ हालत त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत जॾहिं थी मुहम्मद जी नासाज़ हालत त सिद्दीक़ असहाब जी कई इमामत।